यस मुझे सामने अॼु असां तो कशिश टीवी जे तरफ़ां प्रोग्राम रखियो आहे जीअं त असांजे थर में कोयले जे हवाले सां जेके मामलात नेजर साहब चले हले पियो या असांजो हिकिड़ो महिमान ख़ासि आहे सिद्दीक़ सेड़ो साहब जिन सां असां थोरो डिस्कस करियूं था त थर में जेका कोयलो आहे इन में कहिड़ो फ़ाइदो आहे कहिड़ो नुक़सानु आहे हीअ जेका हिते ॿियो का अहिड़ो सहूलियत कोई कोन्हे जेके बनी ॿार आहे उनजे पाइप लमना रोड पट्टा लाइनूं लॻी रहियूं आहिनि उनजे हवाले सां असांजे ख़ुशूसी हिकिड़ो महिमान आहे जंहिंसां असां थोरी ॻाल्हि ॿोल करियूं था जी साईं सिद्दीक़ साहब तव्हांखे हिन कोयले जे हवाले सां जी तव्हां अॼु विज़िट कयो आहे त पाइप लाइन पटे हले हिन में तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो आहे या तव्हांखे मौज कुझु वज़ीफ़ो ॾिनो आहे या छा कयो आहे पैसा मिली विया अच्छा जेका कोयलो अॻ में न हूंदो तव्हांखे फैसिलिटी जेका इहो कारोबार धंधो या बेरोज़गारी हिन बनी बारी ते हुई अच्छा कोयले खे घणा साल थी विया आहिनि 15 साल थी विया 15 साल थी विया सर्वे कंदे अच्छा हिते तव्हांजो हाणे बनी मुकमल वठी विया अञा कुझु रहियल आहिनि कुझु रहियल आहिनि हा पाइप लाइन जा पैसा मिली विया आहिनि अच्छा पैसा मिली विया आहिनि अञा बाक़ी तव्हांखे वधीक ॿियो हिते जेका मज़दूर जे हवाले सां लॻाइनि पिया या तंग कनि पिया लॻाइनि कोन था हींअर किरो न अच्छा तव्हां उन्हनि खे ॿुधायो कोन त असांजा बनियूं ॿार वठी विया या सभु हे वठी विया उन्हनि असांजा माण्हू लॻायो या हेॾा होॾा लॻायो रेलियूं ॿियूं कढियूं कोन था लॻाइनि कोन था लॻाइनि अच्छा तव्हां जेको हिते थर में वेठा आहियो को चंद माण्हू बि हिते लॻल कोन्हे न को बि कोन लॻल को बि न जी तव्हां अॼु बि विया त पाइप लाइन ते उते जेका डोज़र वोज़र हलनि पिया हलनि पिया उते ॿिया खेराई तबाही कई जेका माल जो चारो वग़ैरह या अहिड़ो को जेको हिते हले उहा वण सभु उन्हनि डोज़र हाणे ढाहे छॾिया उन ते तव्हां एतिराज़ु कोन कयो एतिरा करूं था हा न त पोइ तव्हांखे आऊं जी सुठी सलाह ॾियां मीडिया वारा साईं नेचर कशिश टीवी जे तरफ़ां उन्हनि सां तव्हां राब्तो कयो ऐं अॻिते हले जेका उन्हनि खे इहा वरी अपील कयो त असांजा माण्हू लॻायो ऐं जेके बनी ॿार उन जा रहियल पैसा उहो बि मिली वञे तव्हांजा घणा नंबर मुंहिंजी 10 बनियूं आहिनि ज़ातियूं तव्हांजो ज़ाती माना तव्हांजो ज़ाती 10 बनियूं आहिनि मुंहिंजे पाड़े में 10 बनियूं आहिनि अच्छा माना एतिरो तव्हां उन में तव्हांखे को बनी कोयले में वेई आहे हिकिड़ी बनी वई आहे हिकिड़ी वेई आहे त सही टोपी वोपी उन्हनि पैसनि मां वरिती आहे माइक उन्हनि वटि आहे अच्छा हीअ माइक सही आहे ज़बरदस्त फर्स्ट क्लास ऐं ॿियो तव्हां जेका उर्दू तव्हांखे सम्झ में ईंदी आहे हाँ अच्छा इधर कोई बंदा जाए उधर अंदर गेट पे तुम्हें आने देता है नहीं इधर रेस्टोरेंट बेला एक बड़ा प्लेस में बताला क्यों अच्छा तुमने कल फुला लो क्यों तले क्यों रात क्यों चला भी चलो बड़े शर्ट निकाल भाई ये कह रहा है कि सिद्दीक़ सन कह रहा है कि ये जो हम गेट पे जाते हैं हमारे अभी जो किरणा चले उसकी वजह से जो 3 माह के बाद में छोड़ते हैं तो अदर गेट पे नहीं आने देता नहीं आने 3 महीने 15 से 10 दिन हटो है वाला दवा करने की वो ताले भाई अच्छा अभी ये बच्चा जो बच्चा नहीं है बड़ा है आदमी ये बहुत पढ़ा लिखा बंदा है और ये अपनी बोली में बोल रहा है कि अब आपको मैं ट्रांसलेट करके लेता हूँ अच्छा तुम कुछ ना कुछ मैं आपकी बोली समझता हूँ तुम्हारा खेत जो है उसमें तुम अभी जो क्या करने जा रहे हैं अभी जो बारिश पड़ेगी तो वो आपको खेत में आने देंगे नहीं आने देंगे अच्छा नहीं आने बड़ा कुमारा तेरी तुरवा तले कुबला दे छोटे काट को नहीं दियो तो उसने वाला आलू शिफ्ट करेंगे डाक छोटे पर से गलत से था तुम अपनी बोली में समझाओ कुछ नहीं आप अपने बोली में बोलो शिकार से लगा तड़े दौड़ा ना शुमला ओ दक्षिण पड़ के लक्ष्य पड़ तड़े शुमला का दाद की क्लास को कितनी बड़ा अच्छा बंदा ये पढ़ा लिखा है बहुत तकरीर करता है और इसको जोश में आ गया है और आपको मैं फिर मैं ट्रांसलेट करके दूंगा जो शिकर छा पर जब बनी के क्षेत्र से बोला तड़े शुमला का दाद को दाद की जोड़े गाले शुमला भैया अभी तुम नेचर को पता है क्या क्या मूवी भटके पर ले रोड कड़ोट को टैक्टर को लाट कर नहीं आज के प्रसाद जुमला अरे तुम नेचर को पर मोटरसाइकिल करके साटा बिस्कुट के चैलेंज कर सब तेरे गेट पर एक और हां गेट पर के सिक्योरिटी को डोड़ा कर